पिंडाल में वेठल मुंहिंजा सिंध पालारी इतिहाद ऐं जामशुर इतिहाद जा अॻुवाण साईं नदीम शाह जिलानी, मलिक चंगेज़, अबू खान, हाजी रमज़ान, सरदार सरवर ऐं ॿिया दोस्त जेके भी वेठा आहिनि, अवां भाइरो बुज़ुर्गो अस्सलाम वालेकुम। अवां खे बि ख़बर आहे त छो गॾु थिया आहियूं। इलेक्शन जो वक़्तु आहे, इलेक्शन मुहिम में निकिता आहियूं। अवां भाइरनि वटि अर्ज़ु खणी आया आहियूं त हीउ जेको भोतारको निज़ाम, ज़ालिमाणू निज़ाम, जंहिं हेतिरे अरसे खां 50 सालनि खां असांजी आवाम खे यरगमाल बणाए रखियो आहे, ग़ुलाम बणाए रखियो आहे, उन जे ख़िलाफ़ जेको हे बग़ावत जो अलम बेशक मलिक चंगेज़ शुरूआत कई, जामशुरो इतिहाद वारनि गॾिजी हिम्मत कई, पर आऊं सलाम पेश कंदुसि पालारी बिरादरी खे, सिंध पालारी इतिहाद वारनि खे, जिन सॼे हिन निज़ाम जो सॼो नक्शो बदिलाए रखियो आहे ऐं हिन भोतार खे मजबूर करे वेठो आहे त हू हाणे हर माण्हूअ वटि लॻी वञे थो पियो, हर माण्हूअ सां सेल्फियूं कढाए पियो, हर माण्हूअ खे इज़त ॾिए पियो। इहा ई असांजी वॾे में वॾी कामयाबी आहे त आम माण्हूअ खे हाणे सरदार वटि इज़त मिले थी पई। असांजी पहिरीं कामयाबी इहा ई आहे। आऊं सिर्फ़ ऐं सिर्फ़ कुछ हक़ीक़तूं बयान कंदुसि त असां सॾु पंध ते हेॾा असांजे कराची शहर आहे, हेॾा हैदराबाद शहर आहे, असांजे विच में हे कोहिस्तान जी पट्टी आहे। कोहिस्तान जी पट्टी में हेॾी वॾी इंडस्ट्रियल इस्टेट आहे, एॾी वॾी इंडस्ट्रियल इस्टेट हुजण जे बावजूदि असांजे हितां जे माण्हुनि खे न रोज़गार आहे, न पाणी पीअण जी सहूलियत आहे, न रोड रस्तो आहे, न इस्पतालुनि जूं सहूलियतूं आहिनि, न स्कूल जूं सहूलियतूं आहिनि। हैफ़ ऐं शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे त असां हिननि ॿिनि शहरनि जे विच में रहूं था ऐं असां वटि इहे बुनियादी सहूलियतूं कोन्हनि। उन जे लाइ असां जामशुरो इतिहाद ऐं सिंध पालारी इतिहाद करे निकिता आहियूं त असां पंहिंजे कोहिस्तान जी आवाम खे जाॻायूं त हू पंहिंजी बुनियादी सहूलियतूं वठण जे लाइ मैदान ते अचनि ऐं सिधो सरेआम उन्हनि खे ॿुधाइनि त बाबा अव्हां खे हेतिरो अर्सो असां वोट ॾिना, तव्हां असांजे लाइ छा कयो आहे। ऐं ॿियूं ॻाल्हियूं सभु छॾे करे सिर्फ़ यूनियन काउंसिल सरी खे वठो। 5 लाख रुपया यूनियन काउंसिल जी बजट आहे महीने जी, 12 महीननि जा 60 लाख रुपया, 5 सालनि जा 3 करोड़ रुपया। अॼु असांजो हिकिड़ो इहो रस्तो आहे, सॼे तेल के थाणे बुला खान में, सॼो तेल को थाणो बुला खान, 2 रस्ता आहिनि, हिकिड़ो बुला खान जो ऐं ॿियो सरीअ जो। बुला खान जो जेको हिसो ठटे ज़िले में अचे थो उहो अव्हांखे वरी फज़ीलत में मिलंदो, जेको हिसो जामशुरे ज़िले में अचे थो उते माण्हू हली कोन थो सघे, गाॾियूं बि नथी हली सघनि। इहा ई साॻी हालत असांजे हिन सरीअ जे रोड जी आहे। ॿियो त ठहियो जेका रेती बजरी सिलिका हिन रोड तां वञे थी, असां रुगो हिन रोड जो टैक्स असां हिन इलाइक़े ते ख़र्च कयूं त हे असांजो जो गुलबहार इलाइक़ो थी वञे। ऐं अॼु सां इहो वाइदो थो कयां रईस सतामन जे तरफ़ां, रईस सतामन खे उहा इलेक्शन खटरायो, पहिरीं फुर्सत में इहा चुंगी असीं इन्हनि खे क़ाबिज़ थी, पहिरीं इहे रोड रस्ता ऐं स्कूल ठाराईंदासीं। हिन यूनियन काउंसिल में ॿियो त ठहियो असांखे कुझु बि न खपे, इहे इंडस्ट्रियल इस्टेट परे रहियूं, पर सिर्फ़ जेके रेती जा धिका सिलिका जा धिका आहिनि उन्हनि तां जेको भोतार खे भतो वञे थो, उहो जेकॾहिं यूनियन काउंसिल जे ख़र्च ते, माण्हुनि ते ख़र्च थिए त अॼु हिते न स्कूलनि जी कमी हुजे, न इस्पतालुनि जी कमी हुजे, न रोज़गार जी कमी हुजे। असीं इंशाअल्लाह ताला इन्हनि सभिनी शयुनि खे पहिरीं फुर्सत में पंहिंजे हथ में खणंदासीं ऐं हिन इलाइक़े ते ख़र्च कराईंदासीं। हिन यूनियन काउंसिल में वॾे में वॾी बिरादरियूं आहिनि, पालारी बिरादरी आहे, खासकेली बिरादरी आहे, दीवान बिरादरी आहे, जोखिया बिरादरी आहे।
4 वॾियूं बिरादरियूं आहिनि, सदाई अखियूं ॿूटे भोदार खे वोट ॾींदा आहिनि। पहिरीं त मुबारकबाद पेश कयां थो असांजी जेका सरी जी पंचायत जा दोस्त आहिनि, उन्हनि हिमत खां जुरत खां कमु वठंदे पंहिंजे वॾे जेको मुंहिंजो यार बि हुयो, मुंहिंजे सिर जो साईं बि हो, जेको नक बि हुयो असांजे कोहिस्तान जे दीवान बिरादरी जो मुखी जेठाननि, मां घणा शायदि उनखे न सुञाणंदा हुजनि, पर उन कंहिं वक़्तु बि मुल्क खे जवाबु ॾिनो त आउं तोखे वोट न ॾींदुसि। ऐं भोतार पंहिंजा सभु अरबा इस्तेमालु करण जे बावजूदि मुखी जेठा खे झुकाए न सघियो ऐं हुन सरफरोश करे हाजी रमज़ान खे वोट ॾेई चेयरमैन हाजी रमज़ान खे करायो। अॼु उहा बिरादरी असां सां वरी सलाड़ी आहे। इंशाअल्लाह ताला हिन यूनियन काउंसिल जो असीं मुक़दर चेंज कंदासीं। असां पंहिंजे अवाम जे भलाई जे लाइ कमु कंदासीं ऐं दुनिया खे ॾेखारींदासीं, स्पेशली हिन भोतार खे ॾेखारींदासीं त कीअं फलाही कम थींदा आहिनि, कीअं अवाम जी भलाई जा कम थींदा आहिनि। अवां खे इहा ख़बर आहे या न आहे, गुज़िश्ते 40-50 सालनि खां भोतार कॾहिं नवाब गनी टालपुर खे वठी आणे हिते इलेक्शन में बीहारियो, खटरायो, 10 साल उहो असांजो MLA रहियो। अवां मां केरु सुञाणे हुनखे, कंहिं ॾिठो? उन खां पोइ कॾहिं फ़कीरदार कोसो, कॾहिं सिकंदर रावपोटो, कॾहिं केरु असांजे हिन इलाइक़े में को मुल्क खे लाइक़ ई कोन्हे मिलियो त कंहिंखे असीं इलेक्शन में बीहारियो या उनखे इलेक्शन में बीहारे खटराए। पर हुन इहो सभु कुझु जेकी कुझु कयो पिए पंहिंजी बादशाहत खे क़ाइमु रखण जे लाइ, त माण्हू मूं वटि मजबूर हुजनि, माण्हू मूं वटि सलामी हुजनि, माण्हू मूं वटि ग़ुलाम हुजनि, इन जे लाइ हुन इहे सभु हरकतूं कयूं। हाणे जॾहिं खां सिंध पालारी इताद ठहियो आहे, आउं सलाम थो पंहिंजे पालारी बिरादरी खे कयां, पंहिंजनि ॿियनि बिरादरियुनि खे बि कयां। अॼु उहे सभु बिरादरियूं, चाहे जोखिया बिरादरी हुजे, ख़ासकेली बिरादरी हुजे, असांजा दीवान भाइर हुजनि, सभु असां सां गॾु आहिनि हिन इनकलाब जे रस्ते ते, हिन हिमत वारे रस्ते ते, हिन जुरत वारे रस्ते ते, उहे सभु असां सां गॾु आहिनि। अवां हाणे सोचे छॾियो त इहे ग़ुलामी जूं ज़ंजीरूं असीं तोड़े चुका आहियूं। हाणे केरु बि असांखे वधीक ग़ुलाम न रखी सघंदो। असां पंहिंजो पाण खे ॾिसूं, पंहिंजे मुस्तक़बिल खे ॾिसूं, पंहिंजे ईंदड़ नसुल खे ॾिसूं। असां हींअर इनकलाब आणियूं, हींअर पंहिंजो पाण बचाईंदो त तव्हांजो ईंदड़ नसुल बचंदो। पंहिंजे ज़मीनुनि जूं मालिकियूं कयो। हिकिड़ी ॻाल्हि हिते बि आउं हींअर वाज़े करे चवां त भाऊ अमीर लिथे ॾे सवेर अर्ज़ु कयो त पंहिंजा नंग दंग इहे ज़मीनूं बचायो, न त इहे भोतार ऐं उनजा दलाल, उनजा ब्रोकर। अॼु बि तव्हां ॾिसो हुन सां रुगो ब्रोकर गॾु अथव, उन्हनि खे रुगो हितां माल कमाइणो आहे, उन्हनि खे पंहिंजा बब भरणा आहिनि, न उन्हनि खे ज़मीनुनि सां तालुक आहे, न हिते जे माण्हुनि सां को तालुक आहे। हू चाहिनि था त इहे ॾींहं ॾींहुं मिसकीन थियनि, ग़रीब थियनि, मजबूर हुजनि असां वटि। तव्हां हिमत खां कमु वठंदे हींअर हिन इनकलाब खे कामयाबु कयो, सिंध पालारी ताज जे उमेदवारनि खे कामयाबु कयो। सिंध पालारी ताज जे अॻुवाणनि कारकुननि अवां खे अॻु में मायूस न कयो आहे ऐं आईंदे बि मायूस न कंदा। ऐं हिन स्टेज तां पंहिंजे सभिनी हिते रहंदड़ बिरादरियुनि खे, चाहे उहे कुरेड़ा आहिनि, चौधा आहिनि, छोरा आहिनि, कास्टेली आहिनि, भिकक आहिनि, जोखिया आहिनि, जेके बिरादरियूं आहिनि, सिंध पालारी ताज इंशाअल्लाह ताला उन्हनि सभिनी जो गॾियल आवाज़ बणिजंदो ऐं उन्हनि सां कुलो असां जेके उमेदवार बीहारिया आहिनि उहे अवां जा ॼातल सुञातल आहिनि। अवां बि सभिनी खे सुञाणो था। हिन खां पहिरीं जेके बि उमेदवार खटिया आहिनि, मलिक साहब घुराए चइनि चङनि खे चयो आहे फलाणे खे चेयरमैन कयो अथऊं, फलाणे खे काउंसलर कयो अथऊं। पहिरियों दफ़ो आहे हिकिड़े डिघे अरसे खां पोइ तव्हां वटि इलेक्शन पई थी थिए ऐं उहा इलेक्शन सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सिंध पालारी इताद जे ठाणे जे करे ऐं जामशुरो इताद जे ठाणे जे करे तव्हां वटि इलेक्शन थिए पई। तव्हांजो क़दुरु वधियो आहे, तव्हांजी क़ीमत वधी आहे, तव्हांजी अहमियत वधी आहे, तव्हांजी इज़त वधी आहे। तंहिंजे करे पंहिंजी इन इज़त खे, पंहिंजी अहमियत खे सुञाणंदे उन वोट खे अहमियत ॾियो, वोट ॾियो, वोट ॾेई इनकलाब आणियो, वोट ॾेई तब्दीली आणियो त भोतार खे ख़बर पवे त
के कंहिंसां मुंहिंजो हाणे वास्तु ऐं वड़ो पियो आहे। असां जेको हुते हैदराबाद में चैलेंज ॾिनो अथसि असां हिते बि चैलेंज ॾिनो अथसि त हाणे तूं पंहिंजा टपड़ वेड़ या वञी कराची वे या दुरैजी या वञी दुबई वे। हाणे तोखे हिते को माण्हू बर्दाश्त न कंदो, हाणे को माण्हू ज़ुल्म बर्दाश्त न कंदो। असीं पंहिंजा हक़ हर सूरत में वठंदासीं, विड़ी बि वठंदासीं, लड़ी बि वठंदासीं, मरी बि वठंदासीं, तोखां हर सूरत में असां हक़ वठंदासीं। तव्हां सभिनी दोस्तनि खे घुराईंदो आहियां, अवां हेतिरो वक़्तु इंतज़ारु कयो आहे, पर पछाड़ी में हिकिड़ी ॻाल्हि जो अर्ज़ु कंदो हलां त रुगो वोट न आहे ॾियणो, रुगो वोट न आहे ॾियणो, मुखालिफ़नि खे ॾेखारणो बि आहे त असीं पालारी सभु गॾु आहियूं, असां सां सभु बिरादरियूं गॾु आहिनि। उहा ताक़त ॾेखारियो, उहा पंहिंजी अहमियत ॾेखारियो, उन्हनि खे ख़बर पवे त हिते असीं वञूं बि या न वञूं। इहो ॾेखारियो त आईंदह हू जुरत न कनि, न भोतार जुरत करे न उन जा दलाल जुरत कनि त हू तव्हांजे ॻीची में पवनि। ॿी बि ॻाल्हि जी वज़ाहत कंदो हलां, हिते भोतार जे दलालनि बदमाशियूं बि कयूं आहिनि, पुलिस जे थ्रू बदमाशियूं कयूं आहिनि, माण्हुनि ते केस बि दाख़िल कया आहिनि, सभु कुझु कया आहिनि। असां अॻु में बि चैलेंज ॾिनो अथसि, असां हाणे बि चैलेंज था ॾियूं त इहा जुरत करे ॾेखारे केस मुंहुं तोड़ जवाबु ॾींदासीं। हेसि ताईं कंहिं माण्हू ते केस न करे सघियो आहे, कंहिं माण्हू खे मजबूर न करे सघियो आहे। ऐं तव्हां पंहिंजो पाण खे मजबूर न सम्झो, न इन डप खां ॾिजो, न इन पुलिस जे दाबे खां ॾिजो त को कूड़ा केस दाख़िल कराए तव्हांखे मजबूर कंदो। उहे ॾींहं विया हली, उहो वक़्तु वियो हली, उहे ज़ंजीरूं असां तोड़े छॾियूं आहिनि, उहा हैसियत असां उन्हनि खे ॾेखारे छॾी आहे त असां हाणे आज़ादु आहियूं। असीं हाणे कंहिंसां हर तरीक़े सां मिलण चाहियूं। तव्हां सभिनी जो पंहिंजी महिरबानी।